साथी पाण सूफ़ी जान फ़क़ीर दरगाह ते वञो अॼु उतां तव्हांखे मंज़र ॿुधाईंदासीं उतां जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारींदासीं उतां जे साथियुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल रखंदासीं वधीक तव्हां पाण ॾिसंदा कम फ़क़ीर करेंदे कम फ़क़ीर करेंदे जो अमर किता अल्लाह वो हुक्म किता जो अमर किता कुर्बान कम फ़क़ीर। अमन अली साईं तव्हां ॼाण साईं दौर में गॾु रहिया फ़क़ीर सां फ़क़ीर जी का सारूणी तव्हां वटि का यादगिरो तव्हां फ़क़ीर खे कंहिं ॻाल्हियुनि में कीअं ॾिठो? फ़क़ीर साईं तमामु निमाई घणी हुई फ़क़ीर साईं में सादगी तमामु घणी हुई हिकिड़ा ई फ़क़ीर साईं में हिंदू मुस्लमान में फ़र्क़ु न हूंदो हो सभु खे हिकु जहिड़ी इज़त ॾींदा अमीर हुजे ग़रीब हुजे बाग़ी हुजे भील हुजे केर बि हुजे उनखे हिकु जहिड़ी ख़्यालु ॾींदा उन वटि इहो फ़र्क़ु कान हूंदो हो साईं जन वटि। साईं जन जो हिकिड़ो शेर आहे ज़ाहिर में उमिरि जान आहे अंदर में आबादी ज़ाहिर में ही वजूद ज़ाहिर जो जेको आहे चणिया जोतियूं माना अंदरि रही काशे न पना थी वियो ज़ाहिर में उमिरि जान आहे अंदर में आबादी वदत जी वजूद में वहे थी वादी वजूद में वहे थी वादी वरिया वर्क विसाल जा शौक़ों थियमि शादी मां नकी मुंहुं आहे हृदय मज हादी हिरदो अंदरि खे चइबो आहे हृदय मज हादी हर जाए पसंदि हक़ थे खुदी जन खादी जानण चन चवे तादी नांगन कया पंहिंजे नफ़्स सां। सूफ़ी छा खे चइबो आहे? इन ते जानण सां ई कुझु ॻाल्हायो आहे उछले छॾिया आकड़ खे तॾहिं मिलई अलाह एरामी थी इश्क जो तूं मथे उघाड़ो आहे पायूं ॻारो ॻीचीअ में तूं पेटां आयो आहे मां उन अचण खे यादि रख वरी साॻो रख संभा भला जे मोटी वेंदे पोइ ते ॿधियूं कहिड़ो वेंदे कुला नाक ॿिनि घड़ियुनि कां हिते बांबूरियो आहीं भाउ जानण चन चए जग में तूं शेर सॾाए न पा आकड़ ऐं अलाह कॾहिं न ठहिया पाण में। सूफ़ी छा खे चइबो आहे? हा यानी ईअं त असांजे दरवेशनि कुझु ॻाल्हायो बि आहे जानण सां ई ख़ुदि ॻाल्हायो आहे सूफ़ी कोठाएं त सफ़ा थी मतिलबु मियां कर तूं माफ़ सूफ़िन एहसान सफ़ा क्या सामिन साफ़ा साफ़ तूं रखियूं गंद घर में लंबी हणे थो लाफ दुईअ जी दिलि में पाले वेठो पुराप लांतो अलल काज़ बीना कूड़नि मथां काफ़ जानण चन नथो चवे चयो मौला मंझ मुसाफ़ हर को ॼाणे आप तूं कखु न खजांइ कुंड में भला वेस पाइण ते त सूफ़ी न आहे सूफ़ी ते ॻाल्हायो आहे जीअं ॻाल्हायो असांजे लतीफ़ साईं त जे भाई जोगी थियां त हाल फ़क़ीरी हीउ गार ॾियई गाम भरे तंहिंखे जोदऊं चइजो जीउ कावड़ पंहिंजे कल्ब जी तूं पाणीअ वांगुरु पीउ सोड़ी न थई सी पोइ अॻियां अब्दुल लतीफ़ चयो जे जानण साईं चयो फ़क़ीर कोठाएं त थी फना फिटी कर तूं फंद ठिकर भितर ठूलड़ा तोणे हारनी गंद सभु सहाय जो सिर ते थी हेठाईअ जो हंध इहो आहे नाज़ पिरियन जो हणी ॾिसंदे रंद पोइ जानण चन ते जॾ थींदे चिंद त पिरी ॾींदे पाण सां। साथी अॼु पाण वियूं जान साईं जी दरगाह ते फ़क़ीर जानण साईं जी दरगाह ते जेका नसीराबाद ऐं वाराए जे विच ते मुंदर लागा शहर मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल बि रखी जिस नौजवाननि ऐं फुकरा जी जेका ॻाल्हि ॿोली उन्हनि फ़क़ीर जे बारे में सारूणी बि रखियूं बैत शाइरी बि ॿुधाई फ़क़ीर जी हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे जेका असां वटि हिकिड़ी ॿ जेका तव्हां सां वंडियां थो उहा हीअ त जान साईं जॾहिं असां वटि हिते तालिब थी आयो मदी साईं जो हिते रहंदो त हिन वटि हिकिड़ो फ़क़ीर टाइप जो माण्हू आयो उन साईं इहे चयो त मूंखे पैसा कमाइनि 600 रुपया साईं हुन चयो त ज़ाहिर में फ़क़ीर हो सफ़ा ख़्याल में हुन वटि पैसो वैसो हूंदो कोन हो फ़क़ीर हुनखे चयो त पैसा त मूं वटि फ़क़ीर साईं कोन्हनि खे बाक़ी हिकु मूं वटि तरीक़ो आहे तव्हां मूंखे वठी हली खपायो कंहिं शहर में पोइ तव्हांखे जेकॾहिं पैसा मिलंदा तव्हां उहे पंहिंजे कमु आणियो
फ़क़ीर हुनखे त पलाल मां नोड़ निकिरंदो आहे असांजे एरिया में। हुन पलाल मां नोड़ कढी फ़क़ीर चयो उहे कंध में विझी हली खपाए। हुन चयो साईं पैसा बि मूंखे कमे न खपाइण बि तूं पाण थो हले नोड़ तोखे बांह में चई त पोइ बि जेकॾहिं कंध में न त बांह में ॿध माण्हुनि खे ख़बर पए न त कीअं खपण आयो आहे त कीअं ख़बर पवंदी माण्हुनि खे। पोइ फ़क़ीर वारा जे शहर में चौंक ते मथे चढ़ी पाण हुको ॾिनई दादा ऐं पाण खपाइण आयो आहियां, को बि वठे मूंखे त हेतिरा हिन भाउ खे पैसा खपंदा आहिनि, पोइ आउं हुन वटि कमु कंदुसि। पोइ मन्नल शाह नालो अथसि लालू राय हिकिड़ो पीर हो, उन फ़क़ीर खे 700 रुपया ॾेई फ़क़ीर खे पाण वटि वाड़े ते रखियो, जेको माल जो कमु कंदो रहियो तेसीं ताईं कमु कंदो रहियो जेसीं ताईं पोइ हुन जा 600 रुपया लथा। उन खां पोइ फ़क़ीर मोटी आयो ऐं हुन जॾहिं पाण दिलि सां इजाज़त न त अहिड़े क़िस्म जा इंसान जेके पाण गिरवी रखे मज़लूम ऐं पोरथ माण्हुनि जी मदद कनि, अहिड़े क़िस्म जा ऐं वरी जॾहिं उहे उन्हनि वटि जेके पावर ऐं ताक़त उहा आई त जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ारजा वज़ीर हो तॾहिं हिते मुंदर इलाइक़ा में फ़क़ीर वटि आयो ऐं फ़क़ीर खे चयईं त कचहरी वचहरी थियण खां पोइ भुट्टो साहिबु जॾहिं गाॾीअ में वेठो, फ़क़ीर गॾह गाॾे ते चढ़ी वेठो त भुट्टे साहिबु चयोसि त फ़क़ीर साईं दुआ कजो। त ॼाण साईं हुन फरमायो त भुट्टा साहिबु तूं पिजारे वेठो आहीं, गॾह गाॾे ते आउं वेठो आहियां, दुआ अञा तोखे मां करियां। अहिड़नि शाहूकार इंसाननि सां हीअ सिंध धरती जेका सूफ़ियुनि जी धरती सॾी वेंदी, अहिड़नि शाहूकारनि इंसाननि सां ई हे फ़क़ीर हुअण सां गॾु ज़ाती ज़िंदगी में ज़बरदस्त क़िस्म जा इंसान रहिया जेके पाड़े इलाइक़े जे माण्हुनि जा छप्पर आहे।